नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में डीसी सांगड़ इमरान उल हसन ख्वाजा जो खिपरे जी सिविल अस्पताल जो दौरो। खिपरो इंतजामिया वक्त खां अॻु में समूरो कारोबार बंदि कराए छॾियो। डीसी सांगड़ खिपरो जे सिविल अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डन जो दौरो कयो। खिपरो जे सिविल अस्पताल जे समूरनि वार्डन में अणपूरियूं सहूलियतूं हुयूं, जंहिं ते डीसी सांगड़ खिपरो जे MS अथरमल खे सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो ऐं हिदायत कई त समूरे वार्डन में जेके अणपूरियूं सहूलियतूं आहिनि उन खे खिपरो जी आवाम जे लाइ बहितर कयो वञे। AC खे हुकुम कयो त सिविल अस्पताल में जेके लाइट जूं अणपूरियूं सहूलियतूं आहिनि उन खे पूरियूं कयूं वञनि। अस्पताल में दवा जी खोट खे पूरो कयो वञे। अल्ट्रासाउंड सिस्टम खे बहितर कयो वञे। खिपरो जी आवाम खे अगरि का शिकायत आहे त सिविल अस्पताल में AC जो ऐं मुख़्तियारकार जो WhatsApp नंबर मौजूदु हुजे, जिते शहरी पंहिंजी शिकायत करे सघनि था। खिपरो जी सिविल अस्पताल जे डॉक्टरनि खे सख़्त हिदायत कई आहे त जेके वार्ड में ज़रूरत आहे उन शयुनि खे बहितर कयो वञे, न त ॿी सूरत में हुननि जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में डीसी सांगड़ इमरान उल हसन ख्वाजा जो खिपरे जी सिविल अस्पताल जो दौरो। खिपरो इंतजामिया वक्त खां अॻु में समूरो कारोबार बंदि कराए छॾियो। डीसी सांगड़ खिपरो जे सिविल अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डन जो दौरो कयो। खिपरो जे सिविल अस्पताल जे समूरनि वार्डन में अणपूरियूं सहूलियतूं हुयूं, जंहिं ते डीसी सांगड़ खिपरो जे MS अथरमल खे सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो ऐं हिदायत कई त समूरे वार्डन में जेके अणपूरियूं सहूलियतूं आहिनि उन खे खिपरो जी आवाम जे लाइ बहितर कयो वञे। AC खे हुकुम कयो त सिविल अस्पताल में जेके लाइट जूं अणपूरियूं सहूलियतूं आहिनि उन खे पूरियूं कयूं वञनि। अस्पताल में दवा जी खोट खे पूरो कयो वञे। अल्ट्रासाउंड सिस्टम खे बहितर कयो वञे। खिपरो जी आवाम खे अगरि का शिकायत आहे त सिविल अस्पताल में AC जो ऐं मुख़्तियारकार जो WhatsApp नंबर मौजूदु हुजे, जिते शहरी पंहिंजी शिकायत करे सघनि था। खिपरो जी सिविल अस्पताल जे डॉक्टरनि खे सख़्त हिदायत कई आहे त जेके वार्ड में ज़रूरत आहे उन शयुनि खे बहितर कयो वञे, न त ॿी सूरत में हुननि जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी।